9 मई सानहो फौजी ठिकाणनि जी सिक्योरिटी बरक़रार रखण में नाकामी ते लेफ्टिनेंट जनरल समेत 3 आला ऑफिसर फौजी नौकरीअ मां फारिग। पाक फौज जे तर्जुमान ऐं DGI SPR मेजर जनरल अहमद शरीफ जो चवणु आहे त फौजी ठिकाणनि ऐं GHQ जी सिक्योरिटी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वयूं। 3 मेजर जनरल 7 ब्रिगेडियर्स समेत 15 ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई ऐं लेफ्टिनेंट जनरल समेत 3 ऑफिसरनि खे नौकरी तां फारिग कयो वियो। फौजी अदालतुनि में 102 शरपसंदनि जो ट्रायल कयो पियो वञे ऐं इहो जारी रहंदो। फ़ौज पंहिंजी रिवायतुनि मुताबिक़ ख़ुदि एहतिसाबी मरहले खे मुकमल करे वरितो। 9 मई जो सानहो पाकिस्तान ख़िलाफ़ तमामु वॾी साज़िश हुई ऐं सानहे जी रिथाबंदी केतिरनि ई महीननि खां हली रही हुई। इन साज़िश लाइ सोशल मीडिया ते कूड़ियूं ख़बरूं हलाई वियूं। हिन वक़्त ताईं जी जांच में खोड़ सारियूं शाहिदियूं मिली चुकियूं आहिनि ऐं मिली रहियूं आहिनि। पाक फ़ौज जे फ़ैसिले साज़ी में मुकमल हमाहंगी ऐं शफ़ाफ़ियत आहे। 9 मई वारे सानहे खे न विसारियो वेंदो ऐं नई मुलविस अंसरनि खे मुआफ़ करे सघिजे थो। समूरनि मुलविस किरदारनि खे आइन ऐं क़ानून तहत सज़ा ॾिनी वेंदी। स्टेट बैंक ब्याज जी शरह में 1 सैकड़ो वाध करे छॾी। स्टेट बैंक जी पधिराई मूजिबि ब्याज जी शरह 21 सैकड़ो मां वधाए 22 सैकड़ो कई वई। स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी कमेटी मुल्क अंदर महांगाई में इज़ाफ़े जे ख़तरनि सबबि ब्याज जी शरह में 1 सैकड़ो वाध जो फ़ैसिलो कयो। सिंध 37 सैकड़ो पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे, पर इरसा चश्मे झहलम ऐं थल कैनाल समेत फ्लड कैनाल खोले ऐं ड्रेम भरे रही आहे ऐं जलालपुर कैनाल जोड़े 1.5 लख एकड़ ज़मीन आबाद करण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। असांखे हिसे मूजिबि 1,80,000 क्यूसेक पाणी मिलंदो हो, पर हाणे 1,20,000 क्यूसेक पाणी मिले थो। सिंध खे उन जे हिसे जो पाणी ॾिनो वञे। आपाशी खाते सूबाई वज़ीर ॼाम ख़ान छोरो जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त मुल्क खे नई कैनाल की ज़रूरत न पर लाइनिंग की ज़रूरत है, जंहिं ज़रिए पानी बचाए सघिजे थो। अॼु कोटरी बैराज जी मुख़्तलिफ़ कैनालनि में 30 खां 35 सैकड़ो पानी की खोट है। ठठे बदीन सिजावल ऐं टंडो मोहम्मद खान में पानी की खोट है। पानी की खोट ख़िलाफ़ वफ़ाक़ अॻियां एहतजाज कियो आहे। घोटकी वेझो कचो बुंडो 2 थाणे जी हद ॻोठ भूरल जागीराणी में पुराणे खूनी तकरार ॿीहर कर खयों। 2 औरतुनि समेत 4 ॼणा क़तल। जागीराणी बिरादरी जी 2 धुरियुनि में हिक ॿिए मथां जदीद हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग जी ॾेवट में नौजवान नादिर अली, मुस्मात आलमा, मुस्मात विंगस ऐं मुख्तियार जागीराणी मारिजी विया। कंबर जे मस्तोई पाड़े में बिजली की तार में करंट लगन सबब नौजवान पोरियत फोत थी वियो। अयाज़ अली चांडियो खाली पियल प्लाट में किरियल तार हेठा गुजरियो त खेस करंट लगो, जंहिंखे अस्पताल नियो वियो, जिथे हुन दम ॾिनो। घर में रोज राड़ो, ईद जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। कश्मीर के कचवार इलाके ॻोठ कादू चाचड़ में हथियारबंद हथां अगवा थी वियल नींगर बाज़ियाब थी घर पहुंची वियो। गुज़िरियल रात हथियारबंद नींगर निसार अहमद चाचड़ के अगवा करे विया हुआ। नींगर की बाज़ियाबी खां पोइ वारसनि में ख़ुशी की लहर।